बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह बनी इसराइल आयत नंबर 70। तर्जुमो आहे, अल्लाह साईं फ़रमाए थो, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं बेशक आदम जी औलाद खे शरफ़ ॾिनोसूं ऐं खेनि पटनि ऐं दरियाहनि में खयोंसूं ऐं खेनि सुठियुनि शयुनि मां रोज़ी ॾिनीसूं ऐं जेकी ख़लक़ियासूं तिन मां घणनि खां खेनि ज़्यादा मान वारो कयोसूं। माशा अल्लाह। अस्सलामु अलैकुम। आयत जो तर्जुमो तव्हां ॿुधो। इन खां पहिरियों मां हिकिड़ी आयत जो तर्जुमो शेयर करे चुकी आहियां, जंहिंमें अल्लाह साईं फ़रमायो त मां ज़मीन ते पंहिंजो नाइबु मुक़ररु करण वारो आहियां ऐं उहो केरु हुयो? उहो हुयो इंसानु। ठीकु आहे। त हिन आयत में अल्लाह साईं छा थो फ़रमाए? सूरह बनी इसराइल आयत नंबर 70 में त ऐं बेशक आदम जी औलाद खे शरफ़ ॾिनोसूं। आदम जी औलाद केरु आहे? हज़रत आदम अलैहिस्सलाम जी औलाद असां सभु इंसान ज़ात। ठीकु आहे। उनखे शरफ़ ॾिनोसीं। शरफ़ माना इज़त, वॾो मान, मर्तबो, बुलंद दर्जो। ऐं खेनि पटनि ऐं दरियाहनि में खयोंसूं। पट माना मैदान, दरिया त दरिया पाणी, नदियूं। उन में अलाह साईं असांखे मथाऊं कयो ऐं उन्हनि ते इंसान खे जेको आहे कंट्रोल ॾिनो ऐं उन में इंसान खे अख़्तियार ॾिनो ऐं खेनि सुठियुनि शयुनि मां रोज़ी ॾिनीसूं। जेके बि सुठियूं शयूं आहिनि, बहितरीनु शयूं अलाह जी तरफ़ां, उन मां इंसान खे रोज़ी ॾिनी वई। ठीकु आहे। उन मां रोज़ी मुक़ररु कई वई अलाह जे तरफ़ां। हिकु त इंसान खे शरफ़ ॾिनो वियो, इज़त ॾिनी वई, उनखे कामयाबी सरबुलंदी ॾिनी वई ऐं उनखे सुठियुनि शयुनि मां, बहितरीनु शयुनि मां रोज़ी ॾिनी वई। पोइ अलाह साईं फ़रमाए थो, ऐं जेके ख़लक़ियासूं माना जेको कुझु ख़लक़ियो आहे, जेका बि अलाह जी तख़लीक़ आहे, जेका बि मख़लूक़ आहे, तिन मां घणनि खां खेनि ज़्यादा मान वारो कयोसीं। मान माना इज़त, मर्तबो। अलाह साईं फ़रमाए थो त जेको बि ख़लक़ियो आहे मां, जेका बि मख़लूक़ात आहे, उन सभिनी मां वधीक इंसान खे जेको आहे इज़त वारो ऐं मान वारो कयो आहे। त इहा केॾी वॾी बुलंद मर्तबे, बुलंद दर्जे जी ॻाल्हि आहे त अलाह साईं त हिकु त इंसान खे पंहिंजो नाइबु करे मोकिलियो ज़मीन ते, ऐं पोइ हुनजी सॼी जेका अलाह जी मख़लूक़ात आहे, अशरफुल मख़लूक़ात छो चयो वेंदो आहे? त सभिनी मख़लूक़ात में इज़त वारो। अलाह साईं वरी उन सॼी मख़लूक़ात में इज़त वारो, मान मर्तबे वारो कयो ऐं इंसान जो मर्तबो जेको आहे उहो बाक़ी मख़लूक़ात खां मथे कयो आहे, बुलंद कयो आहे। त असां जेको लफ़्ज़ अशरफुल मख़लूक़ात इस्तेमालु कंदा आहियूं त उहो असां कोई पंहिंजे तरफ़ां इंसाननि जो ठाहियलु लफ़्ज़ न आहे, बल्कि अलाह पाण फ़रमाए थो त मां इंसान खे बाक़ी सॼी मख़लूक़ात खां शरफ़ बख़्शियो आहे, वधीक मर्तबो ॾिनो आहे, वधीक मान ॾिनो आहे। हाणे इहा आहे असुलु सोचण जी ॻाल्हि। हिकु त जीअं पहिरीं वारी आयत में त असां अलाह जा नाइब हूं ज़मीन ते, वरी सॼी मख़लूक़ात खे अलाह साईं जंहिंखे बि ख़लक़ियो आहे उन्हनि मां इंसान खे बुलंद दर्जो ॾिनो आहे, आला मक़ाम ॾिनो आहे। तव्हां ॾिसो त भला जीअं जानवर आहिनि उहे बि त पैदा थींदा आहिनि, पैदा बि थींदा आहिनि, खाईंदा पीअंदा बि आहिनि, पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे वरी मरी बि वेंदा आहिनि। इंसान बि ईअं आहे, ॼमे थो, पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे थो, खाए पीए थो, पंहिंजे नसीब जो आख़िर में मरी थो वञे। प्रोसेस त उहो ई आहे। त पोइ असां में हुननि में फ़र्क़ु छा आहे? ॿी ॻाल्हि तव्हां नोट कयो त जेके जानवर आहिनि उन्हनि खे अलाह साईं उन्हनि जे जिस्म में हिकिड़ियूं मुख़्तलिफ़ शयूं ॾिनियूं आहिनि प्रोटेक्शन जे लाइ। मिसाल किन जानवरनि खे जीअं थुल्ही खल आहे, उन मथां थुल्हा थुल्हा वार आहिनि त उहे उनखे सर्दीअ खां बचाइनि था। ठीकु आहे। किन जानवरनि जा नोकीला न आहिनि त उहो पंहिंजे बचाव जो उन सां बंदोबस्तु करे था सघनि। किन जा तेज़ तिखा ॾंद आहिनि, उहे पाण जी पंहिंजी हिफ़ाज़त था कनि। किन जा तिखा तेज़ सिंग आहिनि। मक़सदु इहो आहे त उन्हनि जी बॉडी में अलाह साईं उन्हनि खे, किन खे ज़हर आहे, कंहिंखे कुझु आहे, प्रोटेक्शन। इंसान खे त कुझु कोन्हे, न का थुल्ही खल आहे, न का ॾंद आहिनि, न का ॾंग आहिनि, न को अहिड़ी मतिलबु का शइ अहिड़ी न आहे। पोइ छा आहे असां में ख़ासि? असां में ख़ासि आहे अकुल ऐं शऊर। अलाह इंसानु सीउ बि न सही सघे, गर्मी बि न सही सघे, ठीकु आहे, ऐं ख़ाली हथे हुजे त पंहिंजो बचाव बि कुझु न करे सघे, पर इंसान खे अलाह साईं ॾिनो आहे अकुल, सोचण सम्झण जी सलाहियत। पोइ उन अकुल जे ज़ोर ते इंसानु इन सॼी मख़लूक़ात खे बि पंहिंजे कब्ज़े में करे थो वठे, उन ते हावी थो थी वञे। इन दरियाहनि ते, इन्हनि पहाड़नि ते, मैदाननि ते, जबलनि ते, हर हंधि इंसानु पंहिंजे अकुल जे ज़रिए
तरक़ी थो करे ऐं उते रस्ता थो ठाहे पंहिंजा। रस्ता मीन्स त अॻियां वधण जूं वाटूं, माना ईअं को प्रॉपर रोड न, ठीकु आहे। सो इन्हनि शयुनि खे इंसानु जबल सर करे थो वञे, समुंड टपी थो वञे, मैदान रेगिस्तान पार करे थो वञे। त अलाह साईं इंसान खे ॾिनो आहे अकुलु, सोचणु सम्झण जी सलाहियत ॾिनी आहे, जंहिंजे करे उहो बाक़ी मख़लूक़ात खां वधीक सियाणो आहे। त ख़ाली हथनि ते बि उहो हुनजे जिस्म में अहिड़ो को पावर न आहे जहिड़ो जानवरनि या ॿियनि जानदारनि खे आहे, पर पोइ बि इंसानु उन्हनि सभिनीनि ते हावी आहे पंहिंजे अकुल ऐं सम्झ जे ज़ोर ते। ऐं ॿी ॻाल्हि त जेको हिसाबु किताबु थींदो न क़यामत ॾींहुं, उहो जानवर खां कोन थींदो, बाक़ी ॿी कंहिं मख़लूक खां कोन थींदो। त तूं छा खाधो, छा पातई, ज़िंदगी ॾिनी माए त कीअं रहीं, उनजो कहिड़ो इस्तेमालु कई, इहो सॼो सुवालु जेको आहे न इंसान खां थींदो। जेॾो वॾो असांखे मान मर्तबो मिलियल आहे, असांखे अकुलु शऊर मिलियल आहे, त हिसाब बि असां खां ई थींदो इंसाननि खां। त ज़िंदगी असां कीअं गुज़ारीसीं, इन ज़िंदगीअ जो छा इस्तेमालु कयोसीं, जेको अलाह असांजी हयाती बख़्शे हिन काइनात में मोकिलियो आहे, या जेके हुन नेमतूं अता कयूं आहिनि, इन अकुल ऐं शऊर जे ज़ोर ते, इन मान ऐं मर्तबे जे ज़ोर ते असांखां हिसाबु किताबु वरितो वेंदो। छो त अलाह सी सम्झ ॾिनी आहे, सही ग़लति जी असांखे सुञाणप सेखारी आहे, ॿुधायो आहे त हे ग़लति रस्तो आहे, हे सही रस्तो आहे। सो जेकॾहिं असां पंहिंजो दर्जो सुञाणूं त अलाह जी सॼी मख़लूक में असां इंसान केतिरी इज़त वारा आहियूं, केतिरी अहमियत वारा आहियूं। त पोइ जेकर असांखे ग़लति कमु कंदे शर्म अचे, हिक ॿिए ते ज़ुल्म करणु, ज़्यादतियूं करणु, कंहिंजा हक़ मारणु, कंहिंसां नाहक करणु, अजायो विढ़णु, पंहिंजे पावर जो रोब ॼमाइणु माण्हुनि ते, गुरूर ऐं तकबुर में मुब्तला थियणु, या वरी पाण खे कमतर सम्झणु, कमज़ोर सम्झणु, मायूस थियणु, नाकाम थी करे चुप करे वेही रहणु, पंहिंजे हाल ते रोइणु, अहिड़ी क़िस्म जूं सभु हरकतूं कंदे इंसान ज़ात खे पोइ शर्म अचणु खपे। छो त मायूसी हिकु त कुफुर आहे, उहो बि अलाह साईं जो फरमान आहे, मायूस थियणो ई न आहे। जंहिं मायूस कयो माना अलाह जी ज़ात मां उहो नाउमीद थी वियो ऐं उहो कुफुर आहे, ठीकु आहे। ऐं बेहिमत हिमत हारे छॾियईं त इहो बि न आहे करिणो। त इहो बि क़ुर शरीफ़ में लिखियलु आहे त अलाह साईं तंहिं क़ौम जी तेसि ताईं हालत न बदिलाईंदो आहे जेसि ताईं उहो पंहिंजी हालत पाण बदिलाइण जी कोशिशि न करे। त पोइ जेको असांजो दर्जो आहे न, जेको असांजो रुतबो आहे अशरफुल मख़लूक़ात जो, इन जी तमामु घणी तक़ाज़ा आहे पोइ असांखां, हिन जहान में बि ऐं आख़िरत में बि। त असां इंसाननि खे सोचणो आहे, सम्झणो आहे, क़ुर जी तालीम ते गौर करिणो आहे, ऐं उहे तक़ाज़ा पूरा करणा आहिनि जेके अशरफुल मख़लूक़ात हुजण जी सूरत में नेकी, भलाई, रहम, दरगुज़र, हमदर्दी, मुहबत, भाईचारो, इहे सभु असांखे शयूं पाण में पैदा करणियूं आहिनि ऐं मुआशरे में बहितरी आणणी आहे। छो त असां जेका हिते ज़िंदगी गुज़ारियूं था हिन जहान में, जेके नेमतूं मिलियल आहिनि, उन्हनि सभिनीनि जो आख़िरत में असांखां ई हिसाबु थींदो। कंहिं जानवर खां, कंहिं पखीअ खां, कंहिं जीत खां हिसाबु न वरितो वेंदो। इहो सॼो हिन अशरफुल मख़लूक़ात खे हिसाबु ॾियणो आहे। त को बि अहिड़ो कमु जेको अलाह जे हुकुम जे ख़िलाफ़ु हुजे, उहो कंदे महिल इंसान खे ज़रूरु सोचणु घुरिजे त छा इहो करणु मूंखे जुगाए, मां इन लाइक़ु आहियां त मां इहो कयां। अलाह रहीम आहे, करीम आहे, ग़फ़ार आहे, सतार आहे, ऐब ढकण वारो आहे। अलाह साईं पंहिंजी सिफ़तुनि मां इंसान में बि कुझु सिफ़तूं ॾिनियूं आहिनि त अशरफुल मख़लूक़ात खे पंहिंजो उन रुतबे खे ॾिसंदे ऐं उनखे निभाईंदे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखिणो आहे। सो दिलि त चाहे थी हिन ते अञा इलाही सारो ॻाल्हाइजे, वीडियो काफ़ी वॾी थी वई आहे पहिरीं, पर अलाह सां सभिनी खे सम्झण जी, अमल करण जी तौफ़ीक़ अता करे त असां इहे ॻाल्हियूं रुॻो ॿुधी हिन कन खां ॿुधी हुन खां कढी न छॾियूं। असां जेॾी महिल ॿुधंदा आहियूं असां ते ॾाढो असरु थींदो आहे, सभिनी ते थींदो आहे। ऐं पोइ जॾहिं उतां उथंदा आहियूं तो राति गई बात गई, उहा ॻाल्हि विसरी वेंदी आहे असांखे त असां थोरी देरि पहिरीं छा फील कयोसीं। सो अलाह असां सभिनीनि खे तौफ़ीक़ ॾिए त असां पंहिंजो रुतबो, पंहिंजो दर्जो सुञाणूं। अलाह जेको असांखे मान ॾिनो आहे, इज़त ॾिनी आहे, शरफ़ ॾिनो आहे, उनजो भरम रखूं, पंहिंजो भरम रखूं। असां अहिड़ियूं हरकतूं न कयूं जेके रब जी नज़र में नापसंदीदा आहिनि, जेके लाइक़ु न आहिनि त इंसान ज़ात करी। अलाह उन्हनि खां बचाए असांखे, ऐं अलाह असांखे तौफ़ीक़ ॾिए त असां अमल कयूं।